अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। साईं मुंहिंजा हीअ पंहिंजो हम मस्जिदो हम काबो हम क़िबला, हम मस्जिदो हम काबो हम क़िबला बहानास्त, दिक्कत बिकुनी नूर खुदा दाख़िल खानास्त। हाणे इहो असुलु साईं पंहिंजे रूमी साहिब जो आहे या न आहे, कंहिं मोतबर सोर्स मुंहिंजा कोन थो मिले, पर ईअं माण्हुनि ठाहियो आहे या पंहिंजो वाक़ई अथसि संदसि, पर कंहिं सुठे आवाज़ में भरियो आहे, पोइ वरी मोकिलियो आहे असां, पोइ असां वरी ॾिठो आहे ॿुधो आहे। हाणे को सम्झ में अचे ॻाल्हि असांखे अलाए न, पर हाणे मिड़ई तर्जुमो थोरो करण जी कोशिशि था करियूं, पोइ जेका बि सम्झ में अचे। हाणे चए थो पंहिंजो त हम मस्जिदो हम काबो हम क़िबला बहानास्त, हीअ बहाना आहिनि अलाह सां मिलण जा। दिक़त बिकुनी नूर ख़ुदा दाख़िले खानास्त, थोरी कोशिशि कर, महिनत कर त सम्झ में अचे तोखे त अलाह जेको आहे सो किथे आहे, अंदरि आहे खाने में, घर में आहे, यानी दिलि जे ॾांहुं खाने में मौजूदु आहे। जीअं अलाह ताला फ़रमायो क़ुर शरीफ़ में त पंहिंजो बैन मरा क़ल्ब ई अलाह ताला आहे, क़ल्ब इंसान जे विच में। सो बहरहाल अहिड़ी का माना आहे हिन जी। दर मस्जिदो दर काब बि दुंबाल चे हस्ती, छा लाथो डोड़ंदो वती पोयां, दुंबाल पोयां। दर मस्जिदो दर काब बि दुंबाल चे, छा वेठो ॻोल्हीं, कहिड़ी शइ जे पोयां ॻोल्हींदो थो वती, मस्जिद में या काबे में या पंहिंजे हिन में। अव्वल तू बबीन क़ल्ब कसीरा न शकस्ती, पहिरीं त तूं इहो ॾिस त तूं कंहिं ॿिए जो क़ल्ब, दिलि न टोड़, दिलि शकिस्तन आहे जेको आहे, अहिड़ो क़िस्म जो उर्दू में बि को बैत आहे शायदि, मूंखे यादि न अचे। अवल तू बबी क़ल्ब कसीरा न शकस्ती, कंहिंजी दिलि न टोड़, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। इंसान ज़ात जी दिलि वेठो टोड़ीं, वेठो खून ख़राबा करीं, वेठो माण्हुनि खे मारी ख़ैरपुर में, पंहिंजो अलाए कंहिंखे मायुनि खे, छोकिरियुनि खे, औरतुनि खे, पोइ हाणे छा कबो भला। दर मस्जिदो दर काबा बदुंबाल चे हस्ती, छा वेठो ॻोल्हीं, कंहिंजी कहिड़ी शइ जे पोयां आहीं, मस्जिद ऐं काबे में। अवल तू अबीन क़ल्ब कसीरा न शकस्ती, पोइ त फरमाए त ई गूने चिरा दर पिए इसबात ख़ुदायीम, इहे इन नमूने सां, यानी जहिड़े नमूने सां असीं वेठा ॻोल्हियूं, अहिड़े नमूने सां छाला असीं अलाह जे तलाश में लॻा पिया आहियूं। इंगूने चिरा दर पिए इसबात ख़ुदायीम, अलाह आहे अलाह आहे कोन्हे, इसबात ख़ुदा जी मौजूदगीअ जो सबूत कहिड़ो आहे। इंगूने चिरा दर पिए इसबात ख़ुदायीम, हम सोए ई मां गुशने, असांजो पाड़ेसी जेको आहे बुखियो उञो, बमा सीर बि ख्वाबीम, ऐं असीं पेट भरे सुता पिया आहियूं, मज़ो लॻो पियो आहे, असांखे परवाह न आहे त असांजे पाड़े वारो बुखियो सुतो पियो आहे, ऐं असीं था चऊं पंहिंजो अलाह आहे अलाए कोन आहे, अलाह आहे साईं किथे आहे, सबूत वेठा ॻोल्हियूं असीं क़ुर मज़ा हदीस मज़ा, ऐं परवाह असांखे कोन्हे पाड़े वारो बुखियो सुतो आहे की उञो सुतो आहे। दर ख़लक़त मा राज़ मुअम्माई ख़ुदा चीज़, की असांजे ख़ल्क़ ॼण मज़ा अलाह ताला जेको ठाहियो आहे, असांखे जोड़ियो आहे, तंहिं मज़ा कहिड़ो मामो आहे, उन मां राज़, उनजो राज़ छा आहे, यानी अलाह ताला जी फरमायो त मूं ख़ल्क़ियो आहे इंसान खे इबादत जे लाइ वग़ैरह, त पोइ इंसान ख़ुदिश आइन यकाबे मगर नीस, छा इंसान जेको आहे सो आइनो न आहे काबे वांगुरु, यानी ख़ुदि काबो वांगुरु इंसान आइनो आहे, ऐं पाण ई पंहिंजे अंदरि में ॾिसी ॾिसे। दर ख़ल्क़त मां राज़ मुअम्माई ख़ुदा चीज़, इंसान ख़ुदिश आइन यक काबे मगर नीस माना छा ईअं न आहे अलाह जो पंहिंजो आइनो हुजे, इंसान पंहिंजे आईने में ॾिसे, यानी पंहिंजो चहिरो ॾिस त ख़लक़ल इंसान, अलाह ताला फरमायो त कहिड़ो तोखे सुहिणो बनायो अथऊं, आसन सवर
सफ़रकुम फ़ासन सवरकुम, अलाह ताला फरमायो क़ुर में कहिड़ो सुहिणो बनायो अथऊं, पंहिंजी शक्ल ॾिस, तोखे वणे थी पंहिंजी पाण। मुंहिंजो कांग जेको आहे उहो कांग जे माउ खे पंहिंजा बच्चा उहे वणनि था, पर लाला सभु कंहिंखे पंहिंजी शक्ल त वणे थी, ॾिस पंहिंजे आईने में त कहिड़ो सुहिणो थो लॻे। अलाह ताला तोखे अहिड़ो सुहिणो बनायो आहे। दर ख़लक़ती मां राज़ो मुअम्माई, ख़ुदा चीज़ इंसान ख़ुदिश आईने यक काबे मगर नीस। इहो सुवालु आहे ॼण बरख़ीज़ो कमी काबई आमाल ख़ुदत बाश, जो उथ ऐं पंहिंजे अमालनि जो ख़ुदि ई जेको आहे सो काबो थी, यानी पंहिंजी अकाउंटेबिलिटी कुझु कर। पंहिंजो अकाउंटेबिलिटी वारो अदारो ठाहे पाकिस्तान छॾियो आहे, पर पोइ हाणे उन ते कमु केरु थो करे केरु नथो करे, इहो बि त ॾिसो। बरख़ीज़ो कमी थोरी घटि यानी थोरी घणी, बरख़ी उथ ऐं थोरी कुझु न कुझु काबई आमाल ख़ुदत बाश, पंहिंजे आमालनि जो काबो थी, यानी अकाउंटेबिलिटी कर पंहिंजे पाण जी। चुंगी बन नक़ाबत बज़न वो माल ख़ुदत बाश, पंहिंजे नक़ाब जो कढ ऐं पंहिंजो लाहे ऐं पंहिंजे माल जो पाण धणी थी, यानी पंहिंजो पाण ॾिस त तूं लही थो केतिरो अघु आहे तुंहिंजो अलाह वटि, केतिरो धरती ते अथई अघु, तो सॼो तूं ॾिस। चुंगी बन नक़ाबत बज़न वो माल ख़ुदत बाश, तस्वीर ख़ुदा पुश्त हमीन कोहिन निक़ाबस, तस्वीर ख़ुदा पुश्त हमीन कोहिन निक़ाबस, इहो जेको पुराणो निक़ाब पायो वेठो आहीं, इन जे पोयां अथई अलाह जी तस्वीर ख़ुदा पुश्त हमीन कोहिन निक़ाबस, तस्वीर ख़ुदा वाज़िहो चश्मन तो ख़्वाबस, तस्वीर ख़ुदा जी वाज़े आहे ऐं तुंहिंजूं अखियूं जेके आहिनि से निंड में सुतियूं पियूं आहिनि, तोखे ॾिसण में नथो अचे त हक़ीक़त अलाह ताला जी छा आहे, तस्वीर छा आहे ख़ुदा जी। शायदि की बुती दर वसते ज़हन मनो तूस, बुत तुंहिंजे ऐं मुंहिंजे असांजे विच में पंहिंजो बुत आहे जेको तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में आहे। शायदि की बुती को यानी को आइडल आहे, को बुत परस्ती था करियूं वेठा। शायदि की बुती दर वसते ज़हन मनो तूस, तूं नथो सम्झी मूंखे, आउं तोखे नथो सम्झां, का त जिठ आहे असां ॿिन्ही सां, जो हिक ॿिए सां कम्यूनिकेट नथा करे सघूं, हिक ॿिए खे सम्झी नथा सघूं। पंहिंजो बादशाह रैयत खे नथो सम्झे, रैयत बादशाह खे नथी सम्झे। बायद बुते ख़ुदि बान में बारान ख़ुदा शुस्त, इहो अखियुनि जी जेका बारान जेको मींहुं जेको वसाइबो अखियुनि में जा लुड़क जेके ॻाढ़िबा, उन सां इन बुत खे धोइणो पवंदो, तंहिंखां पोइ तूं ॾिसी सघंदे। शायदि की बुथी दर वसते ज़हन मनो तूस, बायद बुते ख़ुदि बान में बारान ख़ुदा शुस्त, अखियुनि जे मींहं सां धोइणो पवंदो, यानी लुड़क ॻाढ़े पंहिंजो उन सां इहो निक़ाब जेको आहे सो बुत जेको आहे सो धोइणो पवंदो। गोई की ख़ुदा दर बदनो दर तन मन हस्त, गोई चवंदे ईअं त ॼण ख़ुदा बदन में आहे, कंहिं लाइ तन में आहे, बुत में आहे, छा में आहे। गोई की ख़ुदा दर बदनो दर तन मन हस्त, तन ऐं बदन में आहे असांजे, नज़दीक तरज़ खूनो रगे गर्द मानस अल्लाह अलाह ताला फरमायो त हबलुल वरीद खां वेझो आहियां तव्हांखे सूरत ज़ारियात में। उन जी माना इहा आहे त तूं भाईंदो त को अलाह तुंहिंजे बदन में आहे, कंहिं तन में आहे, कंहिं लाइ किथे आहे, पर अलाह ताला त वेझो आहे तोखे, तुंहिंजे रग रग खां वधीक, हबलुल वरीद खां वधीक वेझो आहे तोखे। हाणे इहो हिते थियो ख़तमु। हाणे हू जेको माई पढ़ियो आहे उहो वरी अलॻि आहे ॿिए हंधि, पर असां हिते ख़तमु था कयूं अल्हम्दुलिल्लाह। हाणे मूंखे बि सम्झ में हाणे आयो, अॼु पढ़ियो अथमि, अॻु में ख़बर न हुई छा पियो चवे। हम मस्जिदो हम कहबो हम क़िबला, हम मस्जिदो हम कहबो हम क़िबला बहानास, दिक़त बखुनी नूर ख़ुदा दाख़िल खानास, दर मस्जिदो दर कहबा बदुम्बाल छे हस्ती
अव्वल बबी क़ल्ब कसीरा न शकस्ती این گونه چرا در پی اثبات خداییم همسایه ما گشنه و ما گرسنه و ما سیر بخوابیم در خلقت ما راز و معمای خدا چیست انسان و خودش آیین یک کعبه مگر نیست چه نه یعنی که برخیز و کمی کعبه آمال خودت باش چنگی به نقابت بزن و مال خودت باش تصویر خدا پشت همین کن نقاب است تصویر خدا واضح و چشمان تو خواب است अलाह जी तस्वीर वाज़े आहे तुंहिंजूं अखियूं जेके आहिनि से सुतियूं पियूं आहिनि निंड में अखियुनि खे जाॻाए हय बिन यक़ज़ान इब्न तुफ़ैल जो पढ़ अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू बाय बाय ख़ुदा हाफ़िज़